अस्सलाम वालेकुम। वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही है। सागी 8th क्लास में एक्सरसाइज 3.2 जो सी पार्ट है वो पाण कंदासीं। हिन में चाहे तो पाण डेसिमल नंबर टू ऑक्टल नंबर जेका पांजी रोज़मर्रा ज़िंदगी में इस्तेमाल थियंदा नंबर हुनन के पाण बेस 8 ऑक्टल मतलब हिन में 8 अंग हुंदा। हिन में 10 अंग आहिनि टोटल ऐं हिन में घणा हूंदा, हिन में टोटल 8 आहिनि 0 खां वठी 7 ताईं। ठीकु आहे। हिन में पाण खे ख़बर आहे 0 खां वठी 9 ताईं हूंदा आहिनि जेका पाण इस्तेमालु कंदा आहियूं। त हिन में पाण खे चेंज करिणो आहे डेसिमल नंबर टू ऑक्टल नंबर। ऐं जे पाण खे ख़बर आहे जेतिरी बेस हूंदी आहे, अॻे पाण बाइनरी में बेस घणी हुई, घणा टोटल नंबर हुया 2, त पाण 2 सां वंड कयूं पिया चेंज करण लाइ। ऐं पोइ हुन खां पोइ पाण 5 बेस में चेंज कयूं पिया त डेसिमल खां 5 बेस में चेंज कयूं पिया त पोइ पाण 5 सां वंड कयूं पिया। हिन में ॿुधायो छा सां वंड करिणो। हिन में ॾिसो ही ऑक्टल आहे मतिलबु हिन में 8 नंबर आहिनि त पाण 8 सां वंड करिणो आहे। ठीकु थी वियो। हाणे 504 आहे त हिन खे पाण 8 सां वंड करिणो, 8 जो टेबल पढ़नो। हाणे 8 जो 5 ते लॻे नथो त पाण 5 ऐं 0 मतिलबु 50 ते 8 जो टेबल पढ़ंदासीं। 5 अठा 40 थींदो आहे, 6 अठा 48, 6 भेरे खोड़ लॻो। ठीकु आहे। 6 भेरे टेबल लॻो त 50 मां 48 विया, बकाया 2 बचा, 2 हू हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 24। ठीकु आहे। 8 जो 24 ते घणे भेरे खोड़ो लॻे थो, 1 अठा 2 अठा 16, 3 अठा 24, 3 भेरे लॻे थो त 24 मां 24 विया, बकाया 0 हू पाण हिते 0 लिखीसीं। ठीकु आहे। वरी 8 जो हाणे 3 8 आहिनि। ठीकु आहे। 3 8 ते 8 जे घणे भेरे खोड़ो लॻे थो, 7 अठा 56 थींदो आहे, 8 अठा 64 थींदो आहे। 7 अठा 56 मतिलबु घटि हुजे वधीक न हुजे। 7 अठा 56, 8 अठा 64 पोइ वधीक थी वञे हिन खां, त हिन करे पाण नंढो खोड़ो हणंदा आहियूं या पूरो। 7 अठा 56। हाणे 3 8 मां 56 वञण, बाक़ी बचा 7। ठीकु आहे। हाणे ॾिसो खोड़ो लॻे थो जॾहिं 8 खां बेस खां ही नंढो थी वञे, हिते अचण वारो नंढो थी वञे त पोइ पाण बस कंदा आहियूं। जीअं अॻे तव्हां ॾिठो बाइनरी में जॾहिं हिते 1 अची पियो वञे त पोइ पाण बस पिया कयूं। ऐं हुन खां पोइ 5 बेस में जॾहिं 4 पिया अचनि, 3 पिया अचनि, 2 पिया अचनि या 1 पियो अचे त पोइ पाण बस पिया कयूं। मतिलबु हिन खां हिते नंढो अची वञे, जेको बि हिते बेस हुजे हिन खां हिते नंढो अची वञे त पोइ पाण बस कंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे साॻियो ई तरीक़ो हेॾां खां हेॾे मथे शिफ्ट थियणो त 504 जेका आहिनि ही बराबरि आहिनि ऑक्टल नंबर सिस्टम में 7 7 0 ऐं हिते नंढा हेठि 8 लिखी छॾंदा आहिनि। सवलो आहे नी। बसि यादि छा करिणो आहे, जॾहिं डेसिमल खां ऑक्टल में चेंज करिणो आहे त 8 सां वंड करिणो आहे, बसि बाक़ी सवलो। 8 जो 33 ते पाण खोड़ो हयोसीं त 4 अठा 32 थिया, हिकु हेॾे थी वियो त ही थी विया 16। 8 जो 16 ते हयोसीं 2 भेरे लॻो, हेॾे कुझु बि शिफ्ट न थियो। ठीकु आहे। हाणे 6 ते खोड़ो लॻे ई नथो, 8 जो 6 ते खोड़ो लॻे ई नथो त पोइ पाण हेॾे 0 ॾेई त पोइ पाण 2 ते हणंदासीं। सही आहे। हाणे ही थी विया 61 थी विया आहिनि। 61 थी विया आहिनि त हाणे खोड़ो घणे भेरे लॻंदो 61 ते, 7 अठा 56 थींदो आहे। 7 अठा 56 त बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 4 4 ऐं 1 5, बाक़ी 5 बचिया। हाणे पाण वरी 8 जो ई हणंदासीं। हाणे चेन ते नथो लॻे त पाण हिन शुरू वारा जेका 2 आहिनि हुननि खे मिलाए कंदासीं त हिते बाक़ी 0 बीरो पाण न ॾींदासीं। जेकॾहिं उथण सां ई 2 ते खोड़ो लॻे थो, 1 ते नथो लॻे त 2 ते लॻे थो त पोइ पाण हिते 0 न ॾींदासीं। बाक़ी जेकॾहिं विच में जीअं हिते या आख़िर में खोड़ो न लॻंदो हुजे त पोइ पाण 0 ॾेई पोइ 2 मिलाईंदा आहियूं। जीअं हिते 6 ते खोड़ो न पियो लॻे त पोइ पाण 6 ऐं 1 2 ते खोड़ो हयो आहे त हेॾे 0 ॾेई पोइ खोड़ो हयो आहे। सही थी वियो। बाक़ी शुरू में ॾिसो हाणे चेन ते खोड़ो नथो लॻे त पोइ पाण 42 2 ते गॾु मिलाए
करे खोड़ो आयो आहे टेबल आयो आहे त हिते पाण 0 ॾेई पोइ अॻे नए वधणो, मतिलबु ॿियनि ते गॾु उथण सां ई शुरू में जॾहिं ही हिसाबु हेॾां हितां शुरू थिए थो त हिते जेकॾहिं ॿिनि ते खोड़ो हलणो पए त चेंज हिते करण खां बिना तव्हां खोड़ो हणी सघो था। ठीकु आहे, हिन वांगुरु हिते न, हिते त ई आख़िर में हुयो या विच में हुयो त पाण 0 ॾेई पोइ ॿिनि खे मिलाए खोड़ो हणूं पिया। हाणे पाण 8 जो 42 ते पढ़ंदासीं। 5 × 8 40 थींदो आहे। 5 भेरे लॻो, 42 मां 40 विया, बकाया घणा बचिया 2, हू 2 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 20। 20 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻो, 2 × 8 16, 2 भेरे खोड़ो लॻो, बाक़ी घणा 20 मां 16 विया, बाक़ी घणा बचिया 4, हू 4 हेॾे शिफ्ट थी विया, ही थी विया 47। 47 ते 8 जो घणे भेरे लॻे थो, 5 × 8 40 थींदो आहे। 5 × 8 40, 5 भेरे लॻो, हाणे 47 मां 40 विया, बकाया घणा बचिया 7, उहे 7 सही थी वियो। हाणे 8 जो, हाणे हिकु पहिरें ते नथो लॻे त पाण ॿिनि ते मिलाए खोड़ो हलणो आहे, 52 ते हलणो आहे। 6 × 8 48 थींदो आहे, 5 × 8 40, 6 × 8 48, 6 भेरे खोड़ो लॻो, हाणे 52 मां 48 विया, बकाया बचिया 4, हू 4 हेॾे शिफ्ट थी विया, ही थी विया 45। 8 जो 45 ते घणे भेरे खोड़ो लॻो, 5 × 8 40 त 45 मां 40 विया, बकाया 5, हू 5 ते। वरी 8 जो, हाणे 5 × 8 ते 8 × 8 घणा थींदा आहिनि, 64 थींदा आहिनि। 8 भेरे लॻो, 5 8 मां 64 विया, बकाया 1, हू पाण 1 हिते लिखियोसीं, थी वियो। हाणे 8 जो 8 ते घणे भेरे लॻो, 1 भेरे, पूरो पूरो लॻो, बाक़ी कुझु बचियो न त हिते 0, जॾहिं पूरो पूरो लॻंदो हुजे त बाक़ी 0 बची विया, हू पाण हिते 0, 1 भेरे खोड़ो लॻो ऐं ही 0 बची, साॻियो ई तरीक़ो। हाणे घणा थी विया, 1 0 1 5 7 5, ठीकु थी वियो। ऐं हिते नंढा 8 ॾेई छॾंदा, मतिलबु ही बेस 8 जी बुनियाद ते नॉक्टल सिस्टम नंबर आहे। मतिलबु हाणे 33,661 बराबरि आहिनि 1 0 1 5 7 5 बेस 8, ठीकु आहे, 8 बेस ते ऑक्टल नंबर सिस्टम। हाणे पाण ही आख़िरी कंदा, साॻियो ई 8 जो पाण टेबल पढ़ंदासीं। 8 जो 9 ते घणे भेरे लॻे थो, 9 ते 1 भेरे लॻो, 1 हिते लिखियोसीं, 1 हेॾे थी वियो शिफ्ट, छो जो 1 × 8 9 मां 8 विया, बकाया 1 बचियो, जेको बचियो उहो हेॾे शिफ्ट थी वियो, हेॾे जो शिफ्ट थी वियो त ही थी 18। त 8 जो खोड़ो घणे भेरे लॻो, 18 ते 1 × 8 2 × 8 16, 2 भेरे लॻो, 2 पाण हिते लिखियोसीं, 18 मां 16 विया, बकाया 2 बचिया, 2 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 27। 27 ते 8 जो घणे भेरे लॻो, 1 × 8 2 × 8 2 × 8 16 3 × 8 24, 3 भेरे लॻो। हाणे 27 मां 24 विया त बाक़ी घणा बचिया 3, हू 3 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 36। त 36 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो, 4 × 8 32 थींदो आहे, 4, बाक़ी 36 मां 32 विया, बकाया 4, हू 4 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 45। 45 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो, 5 × 8 40 40, 45 मां 40 विया, बकाया घणा बचिया, बकाया बचिया 5, ठीकु थी वियो। 8 जो 12 ते घणे भेरे खोड़ो लॻे थो, 1 भेरे, 1 × 8 8, 12 मां 8 विया, बकाया बचिया 4, 4 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 43। 43 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो, 5 × 8 40, 5 भेरे खोड़ो लॻो, ऐं 43 मां 40 विया, बकाया 3 बचिया, 3 हू हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 34। 34 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो, 4 × 8 32 थींदो आहे, मतिलबु 4 भेरे लॻो। हाणे 34 मां 32 विया, बकाया 2 बचिया, 2 हू हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 25। 25 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो, 1 × 8 2 × 8 16 3 × 8 24, 3 भेरे लॻे थो। हाणे 25 मां 24 विया, बकाया बचियो 1, हू 1 हिते लिखियो, साॻियो ई 8 जो।
हाणे 8 जो 15 ते घणे भेरे खोड़ो लॻे थो 1 8 8 2 8 16 वधी थो वञे त पाण घटि खोड़ो न वधे न 1 8 8 हिकु भेरे खोड़ो लॻो 15 मां 8 विया बि कया 7 7 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 74 74 थी विया 8 जो 74 ते घणो भेरे खोड़ो लॻे थो 8 8 64 थींदो 9 8 72 9 भेरे खोड़ो लॻो हाँ 74 मां 72 विया बि कया 2 बचिया 2 हेॾे शिफ्ट थी विया त ही थी विया 23 23 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो 1 8 8 2 8 16 3 8 24 2 भेरे खोड़ो लॻे थो 1 8 8 2 8 16 2 भेरे खोड़ो लॻो 23 मां 16 विया बकाया घणा बचिया 4 ऐं 3 7 7 बकाया बचिया ही 7 वरी साॻो ई 8 जो हाणे 19 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो 1 8 8 2 8 16 2 भेरे खोड़ो लॻो 19 मां 16 विया बकाया बचिया 3 3 हेॾे शिफ्ट थी विया ही थी विया 32 32 ते 8 जो घणे भेरे खोड़ो लॻे थो 4 8 32 4 भेरे खोड़ो लॻो पूरो खोड़ो लॻो आहे हिन करे बाक़ी जेकी आहे पाछी हू पंहिंजी 0 हाणे 8 जो 24 ते घणे भेरे खोड़ो लॻो 3 भेरे खोड़ो लॻो 1 8 8 2 8 16 3 8 24 3 भेरे खोड़ो लॻो पूरो खोड़ो लॻो आहे हिन करे बाक़ी 0 सही थी वियो हिसाब पूरो थी वियो छो जो ही जेको आहे ही बेस खां नंढो थी वियो ठीक थी वियो हाणे पाण साॻियो तरीक़ो अप्लाई करिणो आहे हेॾां खां ईअं मथे लिखणु शुरू करिणो आहे पहिरियों 3 0 0 7 1 5 ऐं कहिड़ी बेस ते ही ऑक्टल आहे मतिलबु 8 जी बेस ते हाणे 98,765 जेका डेसिमल वारा हू बराबरि आहिनि 3,00715 ऑक्टल नंबर सिस्टम में ऑन दी बेस 8 ठीक थी वियो उम्मीद है समझ अची वियो हूंदो को बि मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था चैनल खे सब्सक्राइब न कयो चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे ख़ुदा हाफ़िज़।